दोस्तों अज मां तव्हांखे मोहतरम जलाल चांडी साहब जो तमाम बेहतरीन कलाम ॿुधाए रहियो आहियां। जंहिं कलाम हिनखे घणो मशहूर कयो, जंहिं कलाम हुनखे तमाम मोट माणी ॾिनी, उहो कलाम तमाम घणो मशहूर है। दोस्तों जलाल चांडी साहब ही कलाम तकरीबन तमाम बेहतरीन कर गायो। उनजा कलाम तो सब बेहतरीन हुआ, पर ही कलाम सबन खां वधीक बेहतरीन है। अचो तो दोस्तों ही कलाम एल्बम जा तमाम बेहतरीन जेके हिनजा आहिनि उहे आहिनि दोहिड़ा। ये दोहिड़ा ॿुधी तव्हांजी दिलि बागो बहार थी वेंदी। असां थोरा हितां आहियूं कामरान जानी जा, जेके असांखे कमेंट में पंहिंजी राय ॾींदा आहिनि, ऐं असां भाऊ अब्दुल अज़ीज़ चाचड़ साहब जा, जेके पंहिंजी कमेंट में भी असांखे राय ॾींदा आहिनि। त उम्मीद दोस्तों तव्हांखे ही गानो पसंदि ईंदो ऐं तव्हां हिन जा दोहिड़ा ॿुधी असांखे लाज़मी पंहिंजी पसंदि जो इज़हार कमेंट में ॿुधाईंदा। जी दोस्तों ही अॻिते हली गानो ॿुधाऊं था। हिन दोहिड़े में ॿुधायो त हुन इहो ॿुधायो त कुर्बदार कुर्ब करे अंगण छाल अचनि। के अहिड़ा दोस्त हूंदा आहिनि, के अहिड़ा दिलि वारा माण्हू हूंदा आहिनि, के अहिड़ा प्यारा माण्हू हूंदा आहिनि, जिन जे अचण सां दिलो बागो बहार थी वेंदी आहे, जिन खे ॾिसण सां दिलि बागो बहार थी वेंदी आहे। कुझु त अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जिन खे ॾिसी दिलि खे राहत महसूसु थींदी आहे। दोस्तों अॻिते हली गानो ॿुधूं था। अॻिते हली ऐं ही जेको गानो मशहूरु थियो, ही सिर्फ़ु दोहिड़नि जे करे थियो। हिन में गानो थोरो घटि, पर दोहिड़ा तमामु घणा आहिनि। ऐं हिन सां तव्हांखे गाने ॿुधण सां तमामु बेहतरीन ऐं दिलि खे सुकून ईंदो, छो जो ही गानो तमामु बेहतरीन आहे। हिन जा दोहिड़ा मूंखे तमामु घणा पसंदि आहिनि, ऐं उम्मीद तव्हां पंहिंजी राय बि कमेंट में ज़रूरु ॾींदा। जॾहिं जलाल चांडी साहब ही पंहिंजो दर्द, पंहिंजो दुख, पंहिंजो जेके दिलि जी आह आहे उहो दोस्तनि ते पहुचाई। कुझु दोस्तनि खे दिलि में लॻी हूंदी, कुझु दोस्त हिन गाने खे, इन दोहिड़े खे, गाने खे दिलि सां ॿुधंदा हूंदा। दोस्तों लाज़मी आहे जेको इंसानु नाराज़ थी पवंदो आहे त हुन जूं असांजो ख़ताऊं थींदियूं आहिनि, या हुन जूं ख़ताऊं हूंदियूं आहिनि, त उन जे हिसाब सां जलाल चांडी साहब ही गानो ॿुधायो ऐं ही दोहिड़े सां गॾु बि गानो ॿुधाई। उम्मीद त तव्हांखे गानो पसंदि ईंदो। दोस्तों कुछ अड़ा माण्हू हूंदा आहिनि, कुझु वाइदा करे, कुझु वफ़ाउनि जा कसम खणी, के हथ ते हथ रखी कसम खणंदा आहिनि, पोइ उहो वाइदे तां फिरी वेंदा आहिनि। उन हिसाब सां जलाल चांडी साहब ही दोहिड़ो, ही कलाम हिन जो गुनगुनाए ॿुधायो असांखे। दोस्तों अॻिते हली वरी ॿुधूं था। चांडी साहब ही जेका ॻाल्हि ॿुधाई, दिलि संदियूं ॻाल्हियूं दिलि में रहनि थियूं, नशे में अजाए यादि अचनि थियूं। लाज़मी दोस्तों जेके माण्हू दिलि जा हूंदा आहिनि, दिलि में वेठल हूंदा आहिनि, उहे ॻाल्हियूं त लाज़मी यादि ईंदियूं रहंदियूं आहिनि। दोस्तों अगर असांजी वीडियो लगे अच्छी तमाम बेहतरीन लगे तो असांखे कमेंट में ज़रूर ॿुधाईंदा। उम्मीद त असां तव्हांजे लाइ ॿियूं बि तमामु बेहतरीन वीडियो तव्हांखे मिलंदियूं ऐं ठाहियूं, महिनत कयूं तव्हांजे लाइ। दोस्तों अॻिते वरी ॿुधूं था। जलाल चांडी साहब दोहिड़ो ॻायो आहे, ही दोहिड़ो तमामु मूंखे पसंदि आयो। उम्मीद तव्हांखे पसंदि ईंदो। हिन में जेका जलाल चांडी साहब हिकिड़ी ॻाल्हि कई आहे त मुंहुं में मिठाई, मिठाई मतिलबु जंहिंजो ॻाल्हाइणो हूंदो आहे उहो आशिक़ खे तमामु पसंदि ईंदो आहे, उहो चाहींदड़ खे तमामु वणंदो आहे। जेको ॻाल्हाईंदो आहे उहो इंसान खे दिलि में राहत ईंदी आहे, उनजो ॻाल्हाइणु तमामु बहितरीनु आहे। उन हिसाब में ही जलाल चांडी साहब दोहिड़ो ॿुधायो। चलो दोस्तों अॻिते हली वरी गानो ॿुधूं था। उम्मीद त तव्हांखे असांजी वीडियो। दोस्तों ही जेको जलाल चांडी साहब वरी दोहिड़ो ॿुधायो आहे, इहो त हुन महबूबनि लाइ आहे जेके असांखे माण्हू करे, या दोस्तनि खे जिन जा चाहींदड़ मूंखे माण्हू कंदा आहिनि त सिधे तरीक़े सां मुंहुं न ॾींदा आहिनि, सिधे तरीक़े सां ॻाल्हाईंदा न आहिनि, जेके चवंदा आहिनि तव्हां खां सवाइ राति नथी गुज़रे, ॾींहुं नथो गुज़रे, पोइ उन्हनि लाइ अलाए कीअं वक़्तु गुज़री वेंदो आहे, केतिरे महीननि जा महीना, सालनि जा साल थी वेंदा आहिनि। उन हिसाब सां ही दोहिड़ो ॿुधायो। उम्मीद त तव्हांखे दोहिड़ो ही दोहिड़ा, ही कलाम जेके जलाल चांडी साहब जा प्रस्तार आहिनि उन्हनि खे तमामु पसंदि आयो हूंदो, ऐं छो जो हिन में दोहिड़ा तमामु भला हुआ। दोस्तों अॻिते हली वरी आख़िरी दोहिड़ो ॿुधोसीं। अॻिते हली वरी थोरो कलाम रहियल आहे उहो। दोस्तों उम्मीद त तव्हांखे ही कलाम पसंदि आयो हूंदो। अगरि पसंदि अचे त पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा कमेंट में। उम्मीद त असांजो प्रोग्राम तव्हां सुठो लॻंदो। अगर तव्हां लाइक कमेंट करे ॿुधाईंदा त असांजी दिलि ख़ुशि थी पवंदी। दोस्तों हिन चैनल ते तव्हांखे तमामु बहितरीन कलाम मिलंदा, कहिड़े फ़नकार जा हुजनि, जलाल साहब जा, मतिलबु स्टेशन असांजो चैनल जो नालो आहे सिंधी म्यूज़िक स्टेशन। स्टेशन जो मतिलबु हर गानो तव्हांखे हर फ़नकार जो मिलंदो। उम्मीद त तव्हांखे वीडियो तमामु। पंहिंजे दोस्त नेक मोहम्मद ऐं सिंधी म्यूज़िक स्टेशन खे इजाज़त न। अल्लाह।